औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों सिंधी ग्रामर जा MCQs अॼु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहिनि। दोस्तों सिंधी ग्रामर में जेके बि आउं वीडियो ठाहियां पियो उहे दोस्त जेके पुलिस कांस्टेबल में रनिंग टेस्ट में क्लियर आहिनि उहे दोस्त हिन वीडियो खे एंड ताईं ॾिसनि, ऐं उहे दोस्त जेके सिंधी लेक्चर जी जेका तयारी करे रहिया आहिनि उन्हनि दोस्तनि लाइ बि ही इम्पोर्टेंट वीडियो आहे। मतिलबु त पाकिस्तान में जेके बि टेस्टूं थियनि पियूं उन में जेकॾहिं सिंधी जो सब्जेक्ट आहे सिलेबस में त उहे ही वीडियो मिस न कनि, वीडियो खे एंड ताईं ॾिसनि। तमामु ई बहितरीनु वीडियो आहे। जेकॾहिं वीडियो तव्हांखे पसंदि अचे त लाइक ऐं कमेंट ज़रूरु कजो। थैंक यू। हलूं था वीडियो जी तरफ़। सिंधी ग्रामर जा MCQ नंबर पहिरियों क्वेश्चन आहे, अक कारा करणु ग्रामर में छा आहे? त अक कारा करणु ग्रामर में छा आहे? अक कारा करणु ग्रामर में आहे, जवाबु आहे ए इस्तलाह। हाँ दोस्तों, इस्तलाह चइबो छा खे आहे? इस्तलाह जे बारे में मुंहिंजी वीडियोज़ ऑलरेडी रखियल आहिनि यूट्यूब ते। जेकॾहिं तव्हां सर्च कंदा त अची वेंदियूं। जेकॾहिं कंहिं ॾिठी आहे वेल एंड गुड, जेकॾहिं तव्हां सर्च करियो त उहे वीडियो तव्हांजे अॻियां अची वेंदियूं। पर तंहिंजे बावजूद बि हिन वीडियो में आउं जेको आहे इस्तलाह जे बारे में सम्झाईंदुसि तव्हांखे। अच्छा दोस्तों, इस्तलाह खे अंग्रेज़ी में ईडियम चइबो आहे। इस्तलाह में असली लफ़्ज़ ज़ाहिरी तौरु हिकिड़ा हूंदा आहिनि पर माना ॿी हूंदी आहे। माना इस्तलाह में जेके लफ़्ज़ लिखियल हूंदा आहिनि उहे ज़ाहिरी तौरु हिकिड़ा हूंदा आहिनि पर उन्हनि जी माना जेका आहे उन्हनि खां बिल्कुलु मुख़्तलिफ़ हूंदी। इस्तलाह ॿी माना ऐं समाजी माना में इस्तेमालु थींदा आहिनि। इस्तलाह में इसम मुसदर यानी णे वण हूंदो आहे, यानी इस्तलाह में जेको आहे हमेशह णे वण ज़रूरु हूंदो। ठीकु आहे। ऐं ॿी ॻाल्हि त इस्तलाह जा जेके लफ़्ज़ हूंदा आहिनि उहे लफ़्ज़ हिकिड़ा हूंदा आहिनि पर उन्हनि जी माना जेका हूंदी आहे उन्हनि खां बिल्कुलु चेंज हूंदी आहे। मिसाल, ॾंदे आङरियूं अची वञनि। ॾंदे आङरियूं अची वञनि ही लफ़्ज़ हिकिड़ा आहिनि पर हिन जी माना आहे तहजुब में पवणु, अजब में पइजी वञणु। अक कारा करणु, नाते वेड़ो ठाहिणु, अखि ॾेखारणु वग़ैरह इहे सभु इस्तलाह आहिनि। ठीकु आहे। हाणे त अॻियां MCQs। अच्छा, उन खां पोइ आहे नंबर ॿियो, ॾंदे आङरियूं पवणु ग्रामर में छा आहे? त इहो बि इस्तलाह आहे, ॾंदे आङरियूं पवणु। ॾंदे आङरियूं पवणु जेको आहे लफ़्ज़ हिकिड़ा आहिनि, हिन जी माना चेंज आहे। हिन जी माना थींदी त माना अजब में पवणु। उन खां पोइ नंबर 2 आहे, नांग बि मरे लठ बि बचे ग्रामर में छा आहे? यानी नांग बि मरे लठ बि बचे त इहो ग्रामर में छा आहे? त इनखे चइबो पहाको। इहो ग्रामर में पहाको आहे। पहाको चइबो छा खे? पहाके बारे में पढ़ंदासीं। पहाको आहे छा? अच्छा, पहाको अंग्रेज़ी में हिनखे चइबो आहे प्रोवर्ब। पहाको हिदायत, नसीहत, ॾाहप, सियाणप, हिकमत ऐं अक़लमंदी जो जुमिलो आहे। पहाके में ज़ाहिरी लफ़्ज़ हिकिड़ा हूंदा आहिनि पर पहाको ॿी माना में इस्तेमालु थींदो आहे। पहाके में लिकियल माना ऐं अणसिधी माना हूंदी आहे। मिसाल, अंधनि वञी मुल्तान लधो 2 त 12। ठीकु आहे न। हाणे पहाको जेको हूंदो आहे हिकिड़ी हिदायत हूंदी आहे, नसीहत हूंदी आहे, ॾाहप हूंदी आहे। ठीकु आहे। जुमिले में उहे लफ़्ज़ त हिकिड़ा हूंदा आहिनि पर उन्हनि जी जेका माना हूंदी आहे उहा जेका हूंदी आहे ॿी हूंदी आहे। जीअं अंधनि वञी मुल्तान लधो 2 त 12। हाणे हिन जा MCQs पढ़ूं था। हाणे हिन में पाण पढ़ियोसीं नांग बि मरे लठ बि बचे। हाणे हीअ जेका आहे हिकिड़ी नसीहत बि आहे, हिकिड़ी समाजी जेको आहे ॻाल्हि बि आहे ऐं हिकिड़ी हिदायत बि आहे। ठीकु आहे न। पर हिन लफ़्ज़नि जी जेका आहे माना ॿी आहे। इन जो मक़सदु इहो कोन्हे त नांग खे मारणो आहे ऐं लठ खे बचाइणो आहे, पर हिननि लफ़्ज़नि जी माना चेंज आहे। इन खां पोइ नंबर 4 आहे, अंधनि वञी मुल्तान लधो। इहो छा आहे? त इहो बि पहाको आहे। ऑप्शन बी जेको आहे करेक्ट आहे। उन खां पोइ नंबर 5 आहे, जो ॾाढो सो गाबो। जो ॾाढो सो गाबो इहो बि पहाको आहे। उन खां पोइ आहे नंबर 6, उत्तम खेती, वधंदड़ वापारु, नीच नौकिरी, पिनणु बेकार। इहो छा आहे ग्रामर में? इहो बि पहाको आहे। ठीकु आहे न। उन खां पोइ आहे, ॿधी में ताक़त आहे ग्रामर में छा आहे? ॿधी में ताक़त आहे, इहा आहे चवणी। हाँ, पहाके ऐं चवणी में फ़र्क़ु कहिड़ो आहे? पहाको जेको असां पढ़ियोसीं
अच्छा दोस्तों, हिते असां पहाको पढ़ियोसीं। पहाको हिदायत, नसीहत, ॾाप, सियाणप, हिकमत ऐं अक़लमंदी जो जुमिलो आहे, ठीकु आहे न। ऐं चवणी, पहाके ऐं चवणी में फ़र्क़ु कहिड़ो आहे? चवणी खे अंग्रेज़ी में सैंग चइबो आहे। चवणी हिदायत ऐं नसीहत जो जुमिलो आहे। चवणी ज़ाहिरी माना, सिधी माना ऐं लफ़्ज़ी माना में इस्तेमालु थींदी आहे। न चवणी में जेको आहे फेरगार कोन हूंदी आहे लफ़्ज़नि जी जेका माना निकिरंदी उहा ई उनजी सिधी माना हूंदी। जॾहिं त पहाके में वरी छा हो त पहाका लफ़्ज़ हिकिड़ा हूंदा आहिनि, पर उन्हनि जी माना जेका हूंदी आहे उहा चेंज हूंदी आहे, ॿी हूंदी आहे। चवणी बि हिदायत ऐं नसीहत जो जुमिलो आहे। पहाको बि हिदायत, नसीहत, सियाणप ऐं अक़लमंदी जो जुमिलो आहे, ठीकु आहे न। फ़र्क़ु सिर्फ़ु एतिरो आहे त पहाके में छा हूंदो, उनजी माना जेका हूंदी लिकियल हूंदी, अण सिधी हूंदी। चवणी में छा हूंदी, उनजी माना सिधी हूंदी ऐं ज़ाहिरी हूंदी, लिकियल कोन हूंदी। जीअं ॿधी में ताक़त आहे, तंदुरुस्ती हज़ार नेमत आहे, ठीकु आहे। हलूं था MCQ जी तरफ़। उनखां पोइ आहे नंबर 8 क्वेश्चन, तंदुरुस्ती हज़ार नेमत आहे। छा आहे ग्रामर में? इहा बि चवणी आहे। उनखां पोइ आहे मिठड़ो ॻाल्हाइण। ग्रामर में छा आहे? मिठड़ो ॻाल्हाइण ग्रामर में छा आहे? इहो आहे मुहावरो। हा, मुहावरो ऐं पहाको में कहिड़ो फ़र्क़ु आहे? मिठड़ो ॻाल्हाइण ग्रामर में छा आहे? मिठड़ो ॻाल्हाइण मुहावरो आहे। उनखां पोइ सादो पहिरण बि मुहावरो आहे। सादो पहिरण ग्रामर में छा आहे? इहो बि मुहावरो आहे। हा, मुहावरो ऐं इस्तिलाह में कहिड़ो फ़र्क़ु आहे उहो पाण सिखूं था। अच्छा दोस्तों, मुहावरो छा चइबो आहे? मुहावरा उहे लफ़्ज़ हूंदा आहिनि जेके ज़ाहिरी माना में इस्तेमालु थींदा आहिनि। मुहावरे में इसम मुसद्दर न हूंदो आहे। हाणे असां मथे पढ़ियोसीं त छा पढ़ियोसीं मथे पाण? इस्तिलाह यानी इडियम। इस्तिलाह में असली लफ़्ज़ ज़ाहिरी तौरु हिकिड़ा हूंदा आहिनि, पर माना ॿी हूंदी आहे। अच्छा दोस्तों, इस्तिलाह में जेके हूंदा आहिनि माना ॿी हूंदी आहे। ऐं इस्तिलाह में जेका आहे हिकिड़ी वेरी इंपॉर्टेंट ॻाल्हि आहे त हिन में इसम मुसद्दर हूंदो आहे। पर जॾहिं त मुहावरे में इसम मुसद्दर न इस्तेमालु थींदो आहे, ठीकु आहे न। लाज़मी कोन्हे मुहावरनि में इसम मुसद्दर न इस्तेमालु थिए। इसम मुसद्दर मुहावरे में इस्तेमालु ई कोन थींदो आहे। प्लस हिन जी जेकी आहे ज़ाहिरी माना सिधी सही माना हूंदी आहे, ठीकु आहे न। मिसाल मिठड़ो ॻाल्हाइण सिधी माना आहे, हिन मां का बि चेंजिंग कोन्हे। मिठो ॻाल्हाइण माना मिठो ॻाल्हाइण, प्यारो ॻाल्हाइण, सुठो ॻाल्हाइण। अहिड़े तरीक़े सां सादो पहिरण इहो बि मुहावरो आहे। जॾहिं त इस्तिलाह जेको हूंदो आहे उहो हूंदो आहे अखि ॾेखारणु, ठीकु आहे। इहो आहे इस्तिलाह। छा आहे? इहो आहे इस्तिलाह, ईडियम। हिन जी माना ॿी आहे। लफ़्ज़ हिकिड़ा आहिनि पर माना ॿी आहे। अखि ॾेखारणु माना गुस्सो करणु, कावड़ करणु। हिन जी माना जेका आहे चेंज आहे। त इस्तिलाह ऐं मुहावरे में इहो फ़र्क़ु आहे त मुहावरे जी माना जेका हूंदी आहे सिधी सही हूंदी आहे, जॾहिं त इस्तिलाह जी माना हूंदी आहे उहा थोरी चेंज हूंदी आहे। लफ़्ज़ हिकिड़ा हूंदा आहिनि, उन्हनि जी माना ॿी हूंदी आहे। ही हुई असांजी वीडियो तव्हांखे कीअं लॻी पंहिंजी कमेंट्स में राय ज़रूरु ॾींदा। पंहिंजो ख़्यालु रखिजो। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़, टेक केयर।